तनबागो जी शहर जी रौनक ऐं सूंहं सां लॻापियल अलाह पाक जे मुक़दस 99 नारनि वारो साइन बोर्ड टावर 27 जुलाई ते किरी पियो हो, जेके 5 महीना गुज़रण बावजूदि अञा ताईं ॿीहर नस्ब नाहे कयो वियो। टावर किरी वञण खां पोइ उन जो लोही पिंजरो टाउन इंतिज़ामिया तरफ़ां हटाए वरितो वियो हो, पर डिघो अरसो गुज़रण बावजूदि टावर जी बहाली लाइ के बि अमली क़दम नज़र न पिया अचनि। शहरियुनि जो चवणु आहे त हीउ टावर न रुॻो मज़हबी अहमियत रखे थो, पर शहर जी सुञाणप ख़ूबसूरती जो बि अहम हिसो हो। टावर जी बहाली में देरि सबबि अवाम में बेचैनी वधी रही आहे। लाॻापियल इख़्तियारनि खां तुर्त नोटिस वठण जो मुतालबो कयो पियो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे सिंगार अली दलवाणी, टीम ह्यूमन राइट्स ऑफ पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध।